नशर फेरोज़ चेयरमैन यूनियन काउंसिल मोलाना तालका भेरिया बाबू नेमतुल्ला वस्तड़ो ऐं वाइस चेयरमैन रोशन अली सोलंकी जी सदारत हेठि अहम गजाणी में शिया उलमा काउंसिल तालका भेरिया जी यूनियन काउंसिल मोलण जे वफ़द सां मीटिंग कई वई, जंहिंमें तालका भेरिया जी जनरल सेक्रेटरी साईं मोहम्मद आलम वंगाणी, मौलाना ख़ादिम हुसैन गुंगाणी, उस्ताद मुबारक अली सियाल, उस्ताद महबूब अली वस्तड़ो, गुल हसन चन्ना, अब्दुल रज़ाक चन्ना शिरकत कई, जंहिंमें सफ़ाई, लाइट, सबीलुल्लाह, बर्फ़ वग़ैरह जो ताउन ॾियारियो वियो। इन मौक़े ते यूनियन काउंसिल मोलण जे चेयरमैन बाबू नेमतुल्ला वस्तड़ो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हू मुहर्रम हराम जे मुक़दस महीने में अज़ादारनि खे हर सहूलियत फराहम कंदो त जीअं खेनि का बि मुश्किल पेश न अचे। मुंहिंजो वधीक चवणु हो त को बि हू पूरी कोशिशि कंदो त जीअं अमन अमान जी सूरत हाल पैदा न थिए। मज़हबी हम आहंगी खे बरक़रार रखण जी मुकमल कोशिशि कई वेंदी त जीअं को अना ख़ुशगवार वाक़ियो पेश न अचे। मुंहिंजो वधीक चवणु हो त आज़ादारी दौरान मोमिननि खे थधे पाणी जी सबीलूं, शरबत ऐं सफ़ाई सुथराई जो ख़्यालु रखियो वेंदो। शिया उलमा काउंसिल जे अॻवाननि यूनियन काउंसिल मोलण जे चेयरमैन जे अहिड़े अमल जी वाखाण कंदे चयो त खेनि उमीद आहे त यूसी चेयरमैन बाबू नेमतुल्ला वस्तड़ो मुहर्रम हराम जे हवाले सां साणुसि मुकमल ताउन कंदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।